मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अॼुकल्ह नौजवान ॾाढी जी डिज़ाइन कराइनि था, छा उनजे बारे में छा हुकुम आहे? साईं कराइनि था, पंहिंजे लाइ ज़िलत पाण खणनि था। हिन पूरी काइनात में 1,24,000 नबी आहिनि, उन मुकमल नबियुनि खे चेहरे मुबारक ते ॾाढी आहे। हे त यार हिंदुनि इहो तरीक़ो कयूं, ईसाइनि इहो तरीक़ो कयूं, बाज़ यहूदियुनि इहो तरीक़ो कयूं त ॾाढी जो फैशन काॾा अंग्रेज़नि खां आयो आहे न, ऐं उनखे ॾिसी करे तव्हां पंहिंजी कंडीशन ओड़ी करे छॾी। आयो केरु? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ॾाढी जी डिज़ाइन फिलहाणे ट्रम्प वांगुरु, ॻाल्हि सम्झ में आई न आई? फिलहाणे जेको आहे न यहूदी वांगुरु ॾाढी जी डिज़ाइन। आयो केरु? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अच्छा नमाज़ पढ़ंदो? हा साईं नमाज़ बि पढ़ंदो आहियां। नालो छा आहे साईं? मोहम्मद नालो आहे। ॾाढी जी डिज़ाइन यहूदी वांगुरु। त क़यामत ॾींहुं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो नौजवान अलाह खे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो कीअं जेको आहे बीहंदव? अलाह जे नबी जी हदीस आहे, जंहिं क़ौम जंहिंसां मुशाबित रखी क़यामत ॾींहुं उहे उन सां गॾु थींदा। ॾाढी डिज़ाइन जेकॾहिं कोई यहूदी कराए थो, हिंदू कराए थो, काफ़िर कराए थो, ओड़ी डिज़ाइन सेम टू सेम मुस्लमान नौजवान कराए थो, मरंदो क़यामत ॾींहुं उन हिंदू उन यहूदी सां गॾु उथंदो।